मलाई हुई ही तव्हां इजाद कया तव्हां या ईद ठाहिया हुजूर जे दौर में या खुशी न थी हुई अचुत मां तोखे हदीस मां दलील ॾियां त हुजूर जे ॼमण ते मक्के में कीअं खुशियूं थियूं हुयूं। अञा बयान न ठरियो वरी वरी बि चओ सुभान अल्लाह। महबूब जे अचण ते कीअं खुशियूं थियूं हुयूं अचो सोने हबीब जे आमद ते मुझे महबूब जे हुबदारन कीअं खुशियुनि जा जश्न मल्हाया हुया। हदीसा नुहैम बिन हम्माद मुहद्दिस रिवायत करे हदीस के रिवायत करण वारी हजरत मौला अली जी न्याणी हसनैन करीमैन जी भेण हजरत बीबी फातिमतु ज़हरा जी बचड़ी सैयदा फातिमतु ज़हरा जी न्याणी हजरत बीबी ज़ैनब थी रिवायत करे। केर बीबी ज़ैनब जेका करबला जे सफर में मुझे सोने हुसैन जी साथियाणी हुई उहा बीबी ज़ैनब साइणे रिवायत थी करे त मूं पंहिंजे बाबे हजरत अली खां ॿुधो हजरत अली तो फरमाए त मूं पंहिंजे बाबे जनाबे अबू तालिब खां ॿुधो अबू तालिब जो चवे त मूं हुजूर जी जीजल अम्मा बीबी आमिना साइण खां ॿुधो अम्मा आमिना साइण नबी जी जीजल अम्मा थी रिवायत करे अन्ना आमिनत बिन्त वहबिन लम्मा वलदत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाहू अब्दुल मुत्तलिब जरिमल हुजूर जे घर में अम्मा आमिना जे घर में मदीने वाले साईं जी विलादत थी हुजूर जी आमद थी त हुजूर जे ॾाॾे अब्दुल मुत्तलिब के खबर पया त मुझे मरहूम पुत्र अब्दुल्ला जे घर में चंद्र जड़ो बच्चो जाओ छो त हुजूर अञा पंहिंजी अम्मा जे पेट में ही हुया त जीजल अम्मा अम्मा आमिना साइण जे बतन में हुया त बाबो साईं अब्दुल्ला दुनिया ता पर्दो करे वियो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन अम्मा जे पेटों ॼावा त यतीम दुर्रे यतीम हुया जरी मन सोने हबीब जी विलादत थी अब्दुल मुत्तलिब के खबर पई त मुझो पुत्र अब्दुल्ला त मौजूद न है पर उन्हें जे घर में पुटड़ो जाओ तकड़ो तकड़ो अब्दुल मुत्तलिब बीबी आमिना जे घर में आयो छाद से त मुस्तफा जो चेहरो इए रोशन आहे चोटी जो चंद्र चमकंदो ॾिसी नूर भरियो चेहरो सोनियूं सुरमे नाक अखियूं ॾिसी नूर भरियो चेहरो सोनियूं सुरमे नाक अखियूं चयो हर के सुणन जो सालार अची वियो अम्मा आमिना जे घर में सरदार अची वियो सब दिल सां दुरूद पढ़ो दिलदार अची वियो सुभान अल्लाह। जनाबे अब्दुल मुत्तलिब छा कयो जो हबीबन करीमन के खणी भाकुर पातई फअखज़हु वक़ब्बलहु ऐं मदीने वारे साईं के मिठड़ियूं ॾियण लॻो चुमड़ियूं ॾियण लॻो प्यार ऐं शफ़क़त करण लॻो जेॾी महिल
अब्दुल मुत्तलिब महबूब के भाकुर पातो आ ओडी मल हजरत अबू तालिब भी बीठो हुजे केर अबू तालिब हजरत मौला अली जो बाबो साईं अबू तालिब बीठो आ हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन के खणी ऐं अबू तालिब जे हवाले तो करे चवे तो ए मुंहिंजा पुट अबू तालिब मुंहिंजा पुट त 10 ॼणा ॿिया आहिनि पर ॿियनि खे कोन ॾींदुसि मोहम्मद मुस्तफा तुंहिंजे हवाले तो कयां मां कुराड़ो आहियां मां मरण कंदी आहियां मता दुनिया ता हलियो वञा मुझे मोहम्मद के तू परवरिश पालना कजाए मुझे नबी सुने जी तू पर घोर कजाए ओ अबू तालिब ही मुझो बच्चो आम बच्चो न थई पर कुछ इन्ना ले इब्नी हादा शअनुन अज़ीम एड़ो वक्त थींदो जो मुझे हिन बचड़े जो अज़ीम शान थींदो मशरिक मगरिब में उत्तर ओभर ॾखिण ओलह चेनी ॾिसुन में मुझे मोहम्मद जी वाखाण जा चर्चा थी वेंदा सुभान अल्लाह जमीन में हिन जी वाखाण हुंदी आसमान में हिन जी वाखाण हुंदी ओ अबू तालिब हिन बच्चे जी संभाल ले जाए मुझे मोहम्मद मुस्तफा के पंजे साह में सांढ जाए मुझा दोस्तों पो या वसीयत करे पो हजरत अब्दुल मुत्तलिब महबूबन जे ॾाॾे हुकुम ॾिनो सुम्मा अमर फनुहिरतिल जज़ाइर व ज़ुबिहत शाह अब्दुल मुत्तलिब हुकुम ॾिनो त मुंहिंजा जेकी बि उठ आहिनि अॼु उन्हनि सभिनी खे ज़िबह कयो जेतिरियूं बि बकरियूं आहिनि मुस्तफा जे मीलाद जे ख़ुशीअ में बकरियूं बि ज़िबह कयो उठ बि कुहो ख़ैरात बि कयो व उतिमा आलु मक्कत सलासा हुज़ूर जे मीलाद जी ख़ुशीअ में ॾींहनि ताईं पूरे मक्के वारनि खे दावत करे खारायो सुभान अल्लाह तो हिकड़े ॾींहुं मीलाद जी ख़ुशी मल्हाई हिकड़े ॾींहुं तो ख़ुशी मल्हाई पर मुंहिंजे महबूब जे मिलादत ते साईं जो ॾाढो ॾींहनि ताईं मुस्तफा जे आमद जा लंगर पे तक़सीम कयई सुभान अल्लाह सुम्मा नुहिर फी कुल्लि शिअबिन मिन शिआब मक्कत जज़ूरा मक्के जो जेके भी घाटियूं हुयूं वादियूं हुयूं माथरियूं हुयूं हर वादी जे अंदर हर महल्ले जे अंदर हर पाड़े जे अंदर हर घाट जे अंदर बकरियूं कोई उठियूं हुयूं उठ कुठा विया मुंहिंजा दोस्तों पूरे मक्के में 3 ॾींहनि ताईं मुंहिंजे दिलबर नबी जे मीलाद जा लंगर पे तक़सीम थिया सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तों ला युमनउ मिन्हु इंसानुन वला सबउन वला तायर महबूब जे मीलाद जो लंगर माण्हुनि खे त खारायो वियो पर जानवरनि खे बि खारायो वियो जानवर जंहिंखे जहिड़ी शइ जी खोराक खती थे अब्दुल मुत्तलिब सरदार हुयो मक्के जो हुकुम ॾिनई त जानवरनि खे बि लंगर करायो त पखियुनि खे बि लंगर करायो वला ताइरुन को बि पखी अहिड़ो न बचो हुकुम ॾिनई त
जेके मैदान हैं पोठा हैं जबलनि जूं चोटियूं हैं उन्हनि ते दाणा छटे छॾियो पानी जा थाल भरे रखो त मुहम्मद जे मिलाद जो नगर इंसान त खाइनि पर पखी पखण भी खाइनि। हाँ चवंदा त हुजूर जे दौर में त मिलाद थियो ई कोन हुयो तो कुरान पढ़ त ख़बर पई न हदीस पढ़ त ख़बर पई न त के कीअं मिलाद आशिकन मल्हायो हुयो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या। जितनी जमात है तो आवाज के चो सल्लल्लाहु अलैहि या